अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु असां तव्हांखे ॿुधाईंदासीं सिंध बैंक में जेके न्यू जॉब अपॉर्चुनिटीज़ आयूं आहिनि उन्हनि जे बारे में। ही जॉब अपॉर्चुनिटीज़ आहिनि यूनिट हेड मार्केट एंड लिक्विडिटी रिस्क, यूनिट हेड एनवायरमेंटल एंड सोशल रिस्क, यूनिट हेड क्रेडिट रिस्क ऐं यूनिट हेड एनालिटिक्स जूं। हिननि सभिनि लाइ वैकेंसी हिकिड़ी आहे ऐं हिन जॉब्स में अप्लाई करण लाइ तव्हांखे 5 साल जो रिलेवेंट बैंकिंग एक्सपीरियंस हुजणु ज़रूरी आहे। ॿियूं जेके जॉब्स आहिनि उहे आहिनि ऑपरेशनल रिस्क एनालिसिस, ट्रेजरी मिडिल ऑफिस असिस्ट एंड लाइबिलिटी, लिक्विडिटी रिस्क ऑफिसर, क्रेडिट रिस्क रिव्यू ऑफिसर जूं। हिन में जेका ऑपरेशनल रिस्क एनालिसिस जी जॉब आहे इन लाइ 2 वैकेंसियूं आहिनि ऐं ॿियूं जेके 3 जॉब्स आहिनि उन्हनि लाइ हिकिड़ी वैकेंसी आहे ऐं हिन में अप्लाई करण लाइ तव्हांखे 3 साल जो रिलेवेंट बैंकिंग एक्सपीरियंस हुजणु ज़रूरी आहे। इन सभिनि जॉब्स लाइ क्वालिफिकेशंस में घटि ग्रेजुएशन हुजणु लाज़मी आहे। बैंकिंग, फाइनेंस ऐं एनवायरमेंटल साइंसिस में MBA वारा बि अप्लाई करे था सघनि। हिन जॉब्स में अप्लाई करण लाइ उमिरि जी हद 45 साल आहे। वधीक मालूमात हासिल करण लाइ तव्हां हिन जी वेबसाइट www.sindhbank.com ते वञी ॾिसी था सघो ऐं अप्लाई करे था सघो। अगरि तव्हांखे हीअ वीडियो इन्फॉर्मेटिव लॻी त हिनखे लाइक कयो, शेयर कयो। वधीक इन इन्फॉर्मेटिव वीडियोज़ लाइ असांजे चैनल sindhipoint.com खे सब्सक्राइब कयो।